अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम से गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असांजो अॼोको प्रोग्राम सिंध अंदर जेका इंतहाई कमज़ोर सूरत हाल आहे सिहत वारे खाते जी, उहा तरस खाइण जी हद ताईं कमज़ोर आहे। न सिर्फ़ु शहर में पर ॻोठाणी सूरत हाल त उन खां बि वधीक बदतर आहे। कंहिं बि BHU ते वञे थो त उते सिर्फ़ु नाले मात्र को हिकिड़ो ॿियों माण्हू मौजूदु हुजे थो, बाक़ी सभु बहाना। असां हिन वक़्तु जैकोबाद ज़िले जे हिकिड़े अहम ॻोठ मीरपुर बुर्लो जे बेसिक हेल्थ यूनिट में मौजूदु आहियूं। उतां जी सूरत हाल इहा आहे जो उते को डॉक्टर मौजूदु कोन्हे, हिकिड़ो ई डॉक्टर मौजूदु आहे जंहिंजा हीला बहाना बेशुमार हीला हज़ार माण्हुनि खे फ़ाइदो मुर्गो कोन ऐं माण्हू रुगो वेठा भोॻीनि ऐं डॉक्टर ठठ सां वेठा घर वेठे पघारूं खणनि, लख लख रुपया पघारूं आहिनि उन्हनि जूं। ख़बर न आहे त उहे पोइ कहिड़ी सूरत हाल में उहे घर वेठे उहे पघारूं खणनि था, उन जो को हिसोपति पंहिंजे बासिस खे ॾियनि था या को ॿियो अहिड़े क़िस्म जो को तरीक़ेकार उनजो जोड़ियल आहे जंहिंजे करे कंहिं बि माण्हू खे का सिहत वारी सहूलियत ॾियणी कोन्हे। अहिड़ी मजबूरीअ वारी हालत में माण्हू अताई डॉक्टरनि वटि वञनि था जेके उन्हनि जी तबाही ऐं उनजी ज़िंदगी ख़तरे में विझी छॾीनि था। असां हिन वक़्तु मौजूदु आहे हिकिड़ो डॉक्टर, उन सां ॻाल्हाईंदासीं त उहो कहिड़ा बहाना ऐं कहिड़ा हीला हज़ार करे थो। डॉक्टर साहब, तव्हांजो नालो साईं? डॉक्टर फजल कोसो। तव्हां छा आहियो हिते? मां एमओ आहियां। तव्हां मेडिकल ऑफिसर आहियो? जी हाँ। तव्हां हिते 33 माण्हुनि जो अमलो मुक़ररु आहे जिन में 5 डॉक्टर्स लिखियल आहिनि तव्हांजे मस्टोल ते। जी जी जी। ऐं बाक़ी तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में त 27 माण्हू जेके आहिनि या 26 माण्हू, जी साईं, उहे समूरा पैरामेडिक्स में आहिनि। जी जी, हिकु जेके 5 डॉक्टर आहिनि उहे आहिनि, बाक़ी पैरामेडिक्स में। बाक़ी पैरामेडिक्स जी जी आहिनि। पोइ पैरामेडिक्स जा घणा माण्हू हिते मौजूदु आहिनि? हिते बसि इहे सभु तक़रीबन 4-5 माण्हू आहिनि, बाक़ी सभु वीज़े ते। जी जी। पोइ भला अहिड़ी सूरत हाल में माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो थींदो हूंदो, कहिड़ो माण्हुनि जो इलाजु थींदो हूंदो? मेडिसिन अथव? मेडिसिन आहे साईं, थोरी घणी मौजूदु आहे। थोरी घणी मौजूदु आहे? जी हाँ। ऐं हितां जी हालत इहा आहे, हिते बिल्डिंग में तव्हांजो का बि शइ फंक्शन नज़र नथी अचे। असां सां हली गॾु बिल्डिंग घुमंदव, ॾेखारींदव बिल्डिंग? हा साईं, तव्हां अचो ॾिसो सदा। हलूं था डॉक्टर सां गॾु हली उन बिल्डिंग जी सूरत हाल ॾिसंदासीं त उहा केतिरी फंक्शनल आहे, उते कहिड़े ई पैरामेडिक्स अमलो केतिरो मौजूदु आहे। 26-27 माण्हुनि मां सिर्फ़ु डॉक्टर पाण उन ॻाल्हि जो एतिराफ़ करे थो त हिकिड़ो ॿियों को माण्हू हिते मौजूदु आहे, बाक़ी सभु वीज़े ते आहिनि। मीरपुर बुर्ले जे बेसिक हेल्थ यूनिट जंहिंजे लाइ दवाऊं कयूं वेंदियूं आहिनि त जैकोबाद ज़िले जो अहम ॻोठ आहे जंहिंखे ताज़ो ई टाउन कमेटी जो दर्जो बि हिन शहर खे ॾिनो वियो आहे। उन जी सूरत हाल इहा आहे जो हिते ही समूरे जो समूरो कमिरो जेको आहे उहो जहिड़ो त वीरान नज़र अचे थो। ख़बर न आहे छाजे लाइ इस्तेमालु थींदो आहे। हलंदासीं के ॿिए कमरे ॾांहुं त उतां जी सूरत हाल कहिड़ी आहे। हीउ हिकिड़ो ॿियो कमिरो आहे जंहिंखे तालो लॻल आहे। जेकॾहिं हिन बेसिक हेल्थ यूनिट में ठहियल कमरनि खे ताला हुजनि त उहे भला इस्पताल जी सूरत हाल आहे या कंहिं गोदाम जी सूरत हाल आहे। अहिड़े क़िस्म जा ताला या त राति जे टाइम ते दुकाननि खे लॻल हूंदा आहिनि या गोदामनि खे लॻल हूंदा आहिनि। इस्पताल जे कमरनि खे अक्सर कमरनि खे ताला ख़बर न आहे छो बंदि आहे। वधंदासीं कंहिं ॿिए कमरे ॾांहुं, हिन ॿिए कमरे खे बि तालो लॻल आहे। ख़बर न आहे त हीअ बि शायदि को कंहिं भोतार खे गोदाम जे लाइ ॾिनल हुजे त बाबा हिते तव्हां पंहिंजे मक़सद जे लाइ हीअ कमरा इस्तेमालु करे सघो था। हिते 33 माण्हुनि जो अमलो, चंद माण्हू मौजूदु, बाक़ी समूरी सूरत हाल हिकिड़ो ई कमिरो आहे, हीउ खुलियल नज़र अचे थो। हिन कमरे में कुझु इंस्ट्रूमेंट, कुझु इक्विपमेंट नज़र अचनि था जिते को माण्हू मौजूदु कोन्हे। बसि सिर्फ़ु ख़बर न आहे त उहो कहिड़े मक़सद जे लाइ ही कमिरो ईअं ख़ाली छॾियो वियो आहे। चंद इंस्ट्रूमेंट, चंद इक्विपमेंट रखी करे सिर्फ़ु बावर कराइण जे लाइ त ही मेडिकल यूनिट जेको आहे, ही सिहत खाते पारां जेको ही बेसिक हेल्थ यूनिट क़ाइमु कयो वियो आहे। ऐं उन कमरनि जी हालत, सफ़ाई सुथराई अज़हर मिनल शम्स माण्हुनि खे इन सूरत हाल में कहिड़ो फ़ाइदो पहुचंदो हूंदो। वधंदासीं कंहिं ॿिए कमरे ॾांहुं त उतां जी सूरत हाल छा आहे। हिन इमारत में तक़रीबन जेके कमरा आहिनि उहे नॉन फंक्शनल नज़र अचनि था। हिते मौजूदु
सॼी सूरत हाल मख़दूश सूरत हाल हिन सिविल हॉस्पिटल जी सॉरी हिन बेसिक हेल्थ यूनिट जी ही एक्सरे वारो इंस्ट्रूमेंट हिन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त ही माण्हुनि जो केतिरो एक्सरे कढण जे लाइ कमु ईंदो हूंदो। अहिड़ी सूरत हाल में हितां मौजूदु जेको डॉक्टर्स जो अमलो आहे या हितां जो जेको इंचार्ज आहे उहो हिन बेसिक हेल्थ यूनिट सां केतिरी दिलचस्पी रखे थो। ऐं हिकिड़ो हिते ॿियो कमिरो हिन बेड्स मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हीउ केतिरो फंक्शनल हूंदो ही सूरत हाल। उन बेड्स ते जेका मिटी पियल आहे अहिड़ी कंडीशन में हिते को मरीज़ कीअं रही सघे थो, मुमकिन ई न आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नाले मातर हितां जी सहूलियतूं माण्हुनि खे। ऐं हेॾां हिकु ॿियो कमिरो जंहिंखे बि तालो लॻल आहे, ख़बर न आहे हीअ समूरे जो समूरो इमारत शायदि कंहिं ॾाढे मुड़ुस या शायदि कंहिं भोतार जे गोदाम जे तौरु इस्तेमालु थींदी हुजे या जॾहिं उन्हनि खे का ज़रूरत पवे त हीअ कमरा खोलराए पंहिंजे मक़सद जे लाइ इस्तेमालु कंदा हुजनि। आख़िर अहिड़ी बदतरीन सूरत हाल में हितां जो DHO साहबु एॾो बेख़बर, सभु कुझु ठीकु, जॾहिं हुन सां ॻाल्हाइजे थो त उनजो चवणु इहो आहे त हिन ज़िले जा समूरा बेसिक हेल्थ यूनिट हुजनि या रूरल हेल्थ सेंटर हुजनि, समूरा फंक्शनल आहिनि, डॉक्टर हड़ई वीज़े ते ऐं बाक़ी सूरत हाल सभिनि जे साम्हूं। ऐं हिते 33 मां सिर्फ़ु चंद माण्हू मौजूदु, का WMO हिते नज़र नथी अचे। हिते वधंदासीं त हिते मौजूदु डॉक्टर सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। भला हिते WMO मुक़रर ई न आहे, मुक़रर ई न आहे। तव्हां अशोर कयो था त मीरपुर बेसिक हेल्थ यूनिट ते का WMO कोन्हे मुक़रर, तस्दीक कयो था हिन ॻाल्हि जी। हिते मौजूदु डॉक्टर तस्दीक करे थो त हिते का WMO मुक़रर कोन्हे। ऐं इन ॻाल्हि जी वरी ॿीहर तस्दीक हुन DHO खां कराईंदासीं त आख़िर उहो जेको दवाऊं करे थो त हिते WMOs मुक़रर आहिनि, उहे किथे आहिनि। डॉक्टर साहिबु तव्हां सवेल ॿुधायो त तव्हांजी हिकु न्याणी बि मेडिकल ऑफिसर आहे, थोरे इस्पताल में मुक़रर आहे उन्हनि जी। डॉक्टर साहब जी कयल ॻाल्हि मूजिबि असां वेंदासीं कालके ठुल जी हुन इस्पताल में त उते मुक़ररी केतिरी आहे ऐं उते हाज़िरी केतिरी आहे ऐं उतां जी माण्हुनि खे मिलंदड़ सिहत वारी सहूलियत जी पोज़ीशन कहिड़ी आहे। हलंदासीं THQ हॉस्पिटल ठुल ॾांहुं। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु आहे तालका हॉस्पिटल ठुल जो MS साहबु। उन सां ॻाल्हाए इहो मालूम कंदासीं त हिन इस्पताल में केतिरी मुक़ररी आहे, डॉक्टर्स केतिरा आहिनि, पैरामेडिक्स अमलो केतिरो आहे ऐं हिते कहिड़ा कहिड़ा शोबा फ़ाल आहिनि। ऐं आम माण्हू जेको ग़रीब माण्हू आहे ज़ाहिर आहे उहो ई हिन सरकारी इस्पतालनि ॾांहुं अचे थो। बाक़ी वस वारा त जेके आहिनि उहे भुली बेरे कोन था अचनि त उन वीचारे ग़रीब माण्हूअ खे, मिसकिन माण्हूअ खे हिन सिहत मर्कज़ जेको सरकारी सिहत मर्कज़ आहे उन मां केतिरो फ़ाइदो हासिलु थिए थो ऐं जेका मेडिसिन्स आहे उन जी सूरत हाल छा आहे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम साईं। डॉक्टर साहब तव्हांजो नालो साईं? डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ सुमरो। सुमरो साहब तव्हां हिते MS आहियो? मां हिते MS हाणे महीनो छा मां चार्ज वरिती आहे ऐं मूंखे फ़िलहालु आर्ज़ी चार्ज आहे, मुस्तक़िल चार्ज कोन मिली आहे। चार्ज मुस्तक़िल ऐं आर्ज़ीअ सां को फ़र्क़ु नथो पवे या महीनो में 30 ॾींहं पवंदा आहिनि, इहे मिलाई छा अर्सो आहे? तव्हां वटि हिते केतिरी मुक़ररी आहे? मां वटि पंहिंजो मॉर्निंग में जेके आहिनि 5 मेडिकल ऑफिसर आहिनि, हिकु फीमेल मेडिकल ऑफिसर आहे ऐं इवनिंग में 2 मेडिकल ऑफिसर आहिनि, नाइट में 2 मेडिकल ऑफिसर आहिनि ऐं 50 तक़रीबन पंहिंजो पैरामेडिकल स्टाफ आहे। 50 पैरामेडिकल जो अमलो उहो बि तव्हां वटि मुक़रर आहे। तव्हां वटि WMO हिकिड़ी आहे लेडी में? हिकिड़ी आहे, WMO हिकिड़ी आहे। ॿुधाए पियो वञे त 3 लेडी डॉक्टर्स तव्हां वटि मुक़ररी आहे? मां वटि मां जॾहिं खां आयो आहियां त मां त हिकिड़ी ॾिठी आहे, हिकिड़ी आहे, बाक़ी कुझु बि कोन्हे। बाक़ी कुझु भला हिते तव्हांजा डॉक्टर्स केतिरा आहिनि मेडिकल ऑफिसर? डॉक्टर मां ॿुधायोमांव न साईं, पंहिंजो मॉर्निंग में जेके आहिनि पंहिंजो 5 मेडिकल ऑफिसर आहिनि, इवनिंग में 2 ऐं नाइट में 2, माना तक़रीबन 9 मेडिकल ऑफिसर हिते मुक़रर आहिनि। भला हिते वरनि खां वठी जेको वॾेरको कल्चर आहे उहो असरअंदाज़ रहियो आहे। ॿुधो वियो आहे त हिकिड़े हिते वॾेरनि जा पुट बि हिते मेडिकल ऑफिसर आहिनि ऐं पघारूं तव्हांजे इस्पताल में खणनि पिया। मिसाल तौर जे फ़र्ज़ु कयो डॉक्टर यूनिस खोसो जी ॻाल्हि कई पई वञे त उहो वरनि खां वठी हिन इस्पताल में पघार खणे पियो। अहिड़ा केतिरा ई आहिनि
साईं इहो मां नालो मां तव्हां खां थो ॿुधां पियो, मां पहिरियों हिते नालो न ॿुधो आहे, इहो नालो तव्हां कॾहिं हिते ॿुधो आहे न ॾिठो आहे? न ॿुधो आहे, ॾिठो आहे। हिन महिल तव्हां ई ॿुधायो था पिया त को डॉक्टर यूनुस बि आहे। तव्हांजी इस्पताल जा केतिरा शोबा फंक्शनल आहिनि? मुंहिंजी अस्पताल जा तक़रीबन सभई शोबा फंक्शनल आहिनि। डेंटल यूनिटी आहे हिकिड़ो, उहो बि असां वटि कोन्हे को डॉक्टर, बाक़ी उहो असां वटि फंक्शनल आहे। लेबॉरेटरी आहे असां वटि, उहा बि कमु करे थी पई। एक्सरे बि आहे असां वटि कमु थो करे। अल्ट्रासाउंड आहे असां वटि कमु करे थी पए। अल्ट्रासाउंड जे लाइ असां वटि जेका लेडी डॉक्टर आहे उहा कमु कंदी आहे। असांखे तव्हां पंहिंजी इस्पताल जो विज़िट कराईंदो त कहिड़ा कहिड़ा शोबा तव्हांजा फंक्शनल आहिनि? बिल्कुलु तव्हां चओ। डॉक्टर साहब दावा थो करे त हिन ठुल जी जेका इस्पताल आहे उनजा तक़रीबन शोबा फंक्शनल आहिनि, ऐं हुन उहा ॻाल्हि कई त चंद डॉक्टर अहिड़ा बि आहिनि जंहिंजो हुन कॾहिं हिते न नालो ॿुधो आहे न उनखे कॾहिं ॾिठो आहे, पर उहो पघार हिन इस्पताल मां ई खणंदा आहिनि। उहो कीअं खणंदा आहिनि, केरु ॾियारींदो आहे, उहो ड्यूटी खां आज़ादु छो आहिनि, ऐं हिन इस्पताल जे ई कॉल सेंटर मां पघार खणंदड़ कुझु डॉक्टर्स कराचीअ में पंहिंजी प्राइवेट क्लिनिक्स बि खोली वेठा आहिनि, इहो बि ॿुधो वियो आहे। हितां जे मिसकिन माण्हुनि जी केरु ॿुधंदो, उन्हनि खे दवाऊं केरु ॾींदो? हलंदासीं हिन इस्पताल जा मुख़्तलिफ़ शोबा ॾिसंदासीं, MS साहिब जी कयल दावा केतिरी सची आहे। हिन इस्पताल जो ही एक्सरे रूम आहे। हिन में मुख़्तलिफ़ जेके इक्विपमेंट लॻल आहिनि उन्हनि सां चयो थो वञे, डॉक्टर साहिब जो चवणु आहे त उहे हिन ते एक्सरे वारो जेको समूरी सूरत हाल आहे उहो फंक्शनल आहे। सुठी ॻाल्हि आहे, शुक्र आहे त कंहिं मिसकिन माण्हूअ जो हिते एक्सरे त मुफ़्त में निकिरे थो। ऐं हिते ॿिया जेके डेंटल वारो शोबो आहे या लेबॉरेटरी आहे, खून जी चकास आहे, या जेको मैटरनिटी वारी साइड आहे उनजी कहिड़ी सूरत हाल आहे, ऐं हिते जेके हॉस्पिटलाइज़ थियनि था माण्हू उनखे एडमिट कयो थो वञे, उन वार्ड्स जी कहिड़ी सूरत हाल आहे उहा हाली जाचींदासीं हिन इमारत जे मुख़्तलिफ़ हिसनि ॾांहुं। नाज़रीन, हिन तालका इस्पताल ठुल जो OT जंहिंखे ऑपरेशन थिएटर शायदि उनजो ई इहो शॉर्ट फॉर्म हुजे, उहो OT रूम खे तालो लॻल आहे, उहो स्टोर नुमा उनजो अंदाज़ो आहे। ख़बर नाहे त ऑपरेशन किथे थींदी आहे। MS साहिब चवनि था त समूरा शोबा फ़ाल आहिनि, पर OT रूम जी सरासर जेका कंडीशन आहे उहा ॼणा का स्टोर रूम वारी सूरत हाल हुजे। ऐं हेॾां हिकिड़ो ॿियो कमिरो आहे जिते बि शायदि कंहिं मरीज़नि खे चकासियो वेंदो हुजे, उते हिकिड़ो जेको लेटाए करे मरीज़ खे चकासियो वेंदो आहे, उन रूम जी बि हालति वीरानी वारी आहे। हिकु सिलेंडर उते मौजूदु आहे, उहो सिलेंडर ख़बर नाहे त हितां जे स्टाफ जे लाइ चांहि पचाइण जे कमु ईंदो आहे या कंहिं ॿिए हिते मेडिकल वारे सूरत हाल जे लाइ उहो कमु ईंदो हुजे। अॻिते वधंदे असां मुख़्तलिफ़ उन रूम्स खे ॾिसंदासीं त उतां जी सूरत हाल कहिड़ी आहे। हितां भरिसां हिकु ॿियो कमिरो नज़र अची रहियो आहे। हे शायदि हिते जेको एडमिट कयो वेंदो आहे मरीज़नि खे, समूरे जो समूरा बेड ख़ाली आहिनि। शायदि हिते या त मरीज़ को दाख़िल थियण लाइ तयारु नाहे या इस्पताल अमलो उन्हनि खे दाख़िल करण जे लाइ तयारु नाहे, उन्हनि खे हॉस्पिटलाइज़ करण जे लाइ तयारु नाहे। वधंदासीं हिकु ॿियो शोबो उनखे ॾिसंदासीं त उहो छाजे लाइ आहे। ही वॉशरूम वारी साइड ॿुधाई पई वञे, ही शायदि पाणीअ जे लाइ को इक्विपमेंट नज़र पियो अचे, शायदि हे RO प्लांट हुजे या कंहिं ॿिए सूरत हाल जे लाइ कमु ईंदो हुजे, पर फिल्टर प्लांट ज़रूरु आहे। उहो हिते लॻल नज़र नथो अचे, फंक्शनल नज़र नथो अचे, उहो वठी करे रखियो वियो आहे। शायदि इहो बि कंहिं भोतार जे बंगले ते वेंदो या हितां जे मरीज़नि जे लाइ उन खे इस्तेमालु कयो वेंदो। हिन महिल ताणी उनखे टच बि न कयो वियो आहे, शायदि कंहिं भोतार जी नज़र हुजे हिन ते। हलंदासीं कंहिं ॿिए शोबे खे ॾिसंदासीं। नाज़रीन, ही बि हिकिड़ो हिन हॉस्पिटल जो वार्ड आहे जिते बेड्स मौजूदु आहिनि, और बेड्स जी जेका बेतरतीब सूरत हाल आहे उन मां वाज़िह थिए थो त ही जेको वार्ड आहे ही बि इस्तेमालु न थींदो आहे। इन खां अॻु में जेको हिकिड़ो वार्ड ॾिठोसीं उहो बि इस्तेमालु वारी सूरत हाल न हुई, ऐं हिते पियल जेका बेड्स जी सूरत हाल आहे उहा बि वाज़िह ॿुधाए रही आहे त हिते बि ही वार्ड बि इस्तेमालु न थींदो आहे। ऐं ही वार्ड्स आख़िर छो ठाहिया विया आहिनि, हिते बेड्स छो आहिनि, या हिते कोई उन्हनि खे एडमिशन जेको कंहिं मरीज़ खे हिते एडमिट कयो वेंदो आहे ऐं उनखे इलाज वारी सहूलियत ॾिनी वेंदी आहे, शायदि उनखे को आसरो ई न हुजे त पोइ ज़ाहिर आहे कोई हिते दाख़िल ई न हूंदो माण्हू। इन जी भरिसां हिकिड़ो दरवाज़ो हिन तरफ़ खुली रहियो आहे
ही दरवाज़ो छाजे लाइ इस्तेमालु थिए थो? हेॾे शायदि लेडीज़ वारो शोबो आहे। डॉक्टर साहब इन जी भरिसां ही जेको लेडीज़ वारो शोबो नज़र अचे थो, इहो सेव द चिल्ड्रन वारनि जे लाइ। इहो NGO जी तरफ़ों आहे। परियां बि लेडी डॉक्टर NGO जी मौजूदु हुई, हेॾां बि लेडी डॉक्टर NGO जी मौजूदु आहे। तव्हांजे अस्पताल में जेका तव्हां चओ था त अकेली लेडी डॉक्टर आहे, उहा बि अॼु कोन्हे? उहा अॼु मोकल ते आहे। उहा अॼु मोकल ते आहे। उहा बिल्कुलु ई थी आहे। हा, पर इतफ़ाक़ सां अॼु को ॾींहुं अहिड़ो अची वियो जो उहा मोकल ते हूंदी आहे, या तव्हां हुन ते कख रखी रहिया आहियो न गैर हाज़िरी ते? अहिड़ी ॻाल्हि न आहे। भला तव्हांजा हिन अस्पताल जा डॉक्टर वीज़े ते घणा वियल आहिनि? वीज़े ते मां न सम्झो। जेके पाण मुरादा मोकल ते हूंदा आहिनि? मूंखे मुंहिंजे नज़र में कहिड़ो कोन्हे को। कोई बेड़ो कोन्हे को। पैरामेडिक्स अमलो हिन महिल हिते केतिरो मौजूदु आहे? तक़रीबन मौजूदु आहे। तक़रीबन मौजूदु आहे। नज़र त चंद माण्हू पिया अचनि। तव्हां न तक़रीबन मौजूदु आहे। भला हिन अस्पताल में जनरेटर जो इंतज़ाम न आहे? जनरेटर आहे साईं, पर उहो हलाईंदा न आहियो? जनरेटर हलाईंदा आहियूं, पंहिंजो अल्ट्रासाउंड वग़ैरह जॾहिं कराईंदा उन्हनि लाइ हलाईंदा आहियूं। पोइ अहिड़े अंधेरे में माण्हुनि जी चकास कीअं थिए, उनखे इंजेक्शन कीअं लॻे? हूअं जनरेटर फ़िलहालु असां वटि अवेलेबल न आहे। अवेलेबल न आहे? ॿियो न आहे अवेलेबल। अच्छा, पोइ जेकॾहिं का अहिड़ी इमरजेंसी थी वञे त पोइ भला उहो छा मोमबतियुनि ते इलाजु थींदो छा? जनरेटर साईं पंहिंजो अवेलेबल थी वेंदो त इनशाला कंदासीं। पोइ कंदव? हिन महिल ताणी मिलियो न आहे तव्हांखे? मिलियो न आहे। हिन महिल ताणी हिन अस्पताल खे जनरेटर न मिलियो आहे। जेकॾहिं जनरेटर न हूंदो त इमरजेंसी वारी सूरत हाल में स्टिचिंग कीअं थींदी, या उहो नाज़ुक सूरत हाल खे कीअं फेस करे सघिबो? हलंदासीं के ॿिए शोबे खे ॾिसंदासीं। छा नालो थी? बशीर अहमद। बशीर अहमद, तुंहिंजी घणी उमिरि थींदी? ख़बर न आहे सही। 10 साल 12 साल थींदी? 13 साल 14 साल थींदो। हा, 12-13 साल थींदो। पोइ तूं हिते छा कंदो आहे? क्लार्क पर्ची लिखंदो। पोइ तोखे पघार केरु ॾींदो आहे? साईं ऑफिसर ॾींदा। हा, घणी पघार ॾींदा थी? जी साईं 25,000। 25,000 तोखे ॾींदा आहिनि? जी साईं। हा, कॾहिं घणो वक़्तु थींदो तूं हिते कमु करे थो? जी साईं 2-4 साल थी विया आहिनि। 4 साल थी विया थी? 4 साल न साईं, हिकु महीने खां आहियां। 1 महीनो थियो आहे? हिकु तारीख़ 1 महीनो 2014 पढ़ियल घणो आहे? घणो पढ़ियल आहे? जी साईं 7 दर्जा पढ़ियल आहे? पोइ हिते तोखे पर्ची क्लार्क करे रखियो अथऊं? जी साईं। हा, पोइ अबो साईं मुंहिंजो अबो साईं मामी नौकिरी वठी ॾिनो। अबो न आहे, पोइ मामे नौकिरी वठी ॾिनो थी? जी साईं। घणा पैसा वरितई तोखां? जी साईं। नौकिरी वठी ॾियण जा घणा पैसा वरितई? उसे मां ई ख़बर। हा, जी साईं। पोइ वरितई सही? जी साईं। हा, पोइ तूं 13 साल तोखे 25,000 पघार ॾींदा आहिनि हिते? जी साईं। घणो हाणे हिते तोखे घणो साल थियो आहे? जी खोड़ साल थी विया आहिनि। खोड़ साल थी विया थी? जी साईं। माना 7 सालनि जो 8 जो हुई त हिते वेठे आहीं? जी साईं। हा, इंतिहा दर्जे जी बेहसी, मासूम ॿारड़ो विहारियो वियो आहे जेको चवे थो त उनखे 2-3 साल थी विया आहिनि हिते नौकिरी कंदो आहे, 25,000 उनखे पघार ॾींदा आहिनि। हे कहिड़ो तरीक़ेकार आहे? पाकिस्तान जो कहिड़ो कानून आहे? मासूम ॿार खे पर्चीअ ते विहारियो वियो आहे। उनजो चवणु आहे त उहो इलाही सालनि खां वठी हिते कमु करे रहियो आहे। उनखे 25,000 पघार ॾिनी वेंदी आहे। उनखे मामे इहा नौकिरी वठी ॾिनी आहे। जेको 7 दर्जा मासूम पढ़ियल आहे, उहो माण्हुनि जी कहिड़ी सिहत वारी ख़िदमत करे सघंदो? बेहसी बसि शायदि ही बि कंहिं जेको खांचो फिट थियल हुजे त हिन मासूम ॿारड़े खे पर्ची क्लार्क करे विहारे वियो आहे, जेको इलाही सालनि खां वठी उनजो चवणु आहे तो पर्ची क्लार्क जो कमु करे रहियो आहे। अहिड़ी बेहसी वारी सूरत हाल इन खां वधीक ॿियो कहिड़ो अंधेर नगरी चरबल राजा हूंदो? तव्हां छा आहियो हिते? मुंहिंजे अबे जी हिते ड्यूटी आहे, पटे वालो आहे। तक़रीबन उनखे 2 ॾींहं 3 ॾींहं थी विया आहिनि। उनजी तबियत ख़राबु थी पई आहे। उन जी जॻह ते हाणे आऊं पियो अचां। तव्हां हिते पटेवाला, तव्हांजो वाल साहब पटेवालो आहे, उनजी जाइ ते तव्हां कमु कयो था? जी, उनजी तबियत ख़राबु थी पई आहे, इन जे करे ई। तव्हांजो छा नालो आहे? नालो सेवा कुतो खाधो हमरा अॻे दवा का वेठा आहियूं। सुई नथा मिले। सुई न आहे? सुई कोन्हे। कुते जी चक जी न कोन्हे। ईअं सुबुह वठी फिरूं था असां। सुबुह वठी फिरूं था असां हिते। का सुई नथी नथी मिले।
चए थो लेटर लिखी ॾियो चेक मां वञो इहा महिरबानी कयो लिखी ॾियो महिरबानी कयो त सौ ॾींहं वई सुबुह खां वठी इन वक़्तु तक़रीबन 2 बजा था थियनि हा न मिले हाणे भॼी साईं लेटर चए सुई त लेटर तव्हां ठाहे ॾींदासीं चेक बाद वञो त उते मिलंदा ठीकु आहे साईं भला सुबुह खां वठी इन महिल ताणी न मिले 4 घंटनि में लेटर न मिले न मिले हाणे साईं सुई हाणे जेको हा हमरा जंग में खाधई ते सुई आहे कोन लेटर तव्हां लिखी ॾींदो चेक बाद वञो अंधेर नगरी चरबट राजा न कुते जे चक जी सुई आहे मासूम बारड़ो पर्ची क्लारक आहे MS जी दावा आहे त अस्पताल जा समूरा शोभा फ़ाल आहिनि अहिड़ी सूरत हाल में अंदाज़ो लॻाए सघिजे थो त केतिरी अस्पताल फ़ाल आहे चाचा तव्हांजो छा नालो आहे करीम नूं साईं हिते सिविल अस्पताल में हिन अस्पताल में छो आया आहियो असां आयासीं छोकिरे खे एक्सीडेंट थियो आहे हा उनखे उन फटी करण इलाज करण फिलहाल दाख़िल करण आया आहियूं कॾहिं आया आहियो हाणे आया आहियूं हा पोइ दाख़िल कयूं न हा कयूं आसरो ॾियनि था हा दाख़िल थियो आहे दाख़िल थियो आहे हा अलाह करे शायदि हिते समूरे माण्हुनि खे का इलाज जी सहूलियत मिले जेकॾहिं पर्ची क्लारक मासूम बारड़ो हूंदो ऐं हिक जी जाइ ते ॿियो अची ड्यूटी कंदो त पोइ उहा सिविल अस्पताल जा शोभा फ़ाल केतिरा हूंदा अंदाज़ो लॻाइण मुश्किल न आहे तव्हां हिते छो आया आहियो हे छोकिरे जो जंग जेको आहे न हा हिकिड़ो नथो जले हा घुमण ॾेखाइण आयासीं 2-3 चक्कर आहे हाणे ठीकु थियो आहे कुझु न कुझु पोइ हिते दवा ववा सरकारी मिले थी मुफ़्त में पंहिंजो ॿाहिरि वठूं था दवा ॿाहिरां वठो था ॿियो न थी हिते सरकारी अस्पताल में दवा नथी मिले हिते त आहे कुझु न पर्ची आहे ख़ाली पर्ची जा पैसा वठनि था न पर्ची जा नथा वठनि इहो फ्री आहे बाक़ी उहे बि घुरनि था 2 रुपया लेटरे घुरे नथा उहे बि बाक़ी दवा बवा न आहे पर्ची जाम आहे बाक़ी दवा कोन्हे दवा कोन्हे बाक़ी घुरे नथा त पोइ जेको ॾे त ठीकु आहे नथो ॾे त बसि मंज़ूर अहमद मंज़ूर अहमद किथां आया आहियो जंगल खां दवा हिते हा दवा सरकारी में जो छोकिरी चाक न पोइ सरकारी दवा ॾियनि था न काॾा वञा बीठा आहियूं छा ईअं चुप कयूं ॾसनि नथा हला काॾे वियो काॾे न डॉक्टर ई कोन्हे डॉक्टर ई कोन्हे चकासण वारो कोई कोन्हे कोई कोन्हे ईअं ॿार बीठा आहिनि छा घणो वक़्तु थी वियो तव्हां सां पंहिंजी फैमिली सां आया हा फैमिली सां कलाक खनि थियो आहे कुझु कोन्हे कलाक खनि थी वियो हा न कलाक खनि थी वियो कोई डॉक्टर कोन्हे कोई डॉक्टर कोन्हे पुछा कयूं था कोन्हे भला काॾे अचनि था मोटी पुछा कयूं था पर हिते कुझु बि कोन्हे माण्हू धाइनि था त घंटा गुज़रे वञनि पर हिन को कोई पुछण वारो कोन्हे MS जी दावा आहे त सभु कुझु ठीकु आहे नाज़रीन हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं तालकी ठुल जे उदी वारो इलाइक़ो सॾिबो आहे उतां जो PPH आहे सेंटर चयो वेंदो आहे हिते त PPH आहे जी सिहत वारी सूरत हाल बहितर आहे हिन वक़्तु उन सेंटर PPH जे सेंटर ते ई असां मौजूदु आहियूं उते हिकु डॉक्टर साहब बि मौजूदु आहे उन सां ॻाल्हाए मालूम करण जी कोशिशि कंदासीं त हिन सेंटर ते केतिरी मुक़ररी आहे ऐं हिन सेंटर जी जेका तक़रीबन 80% जेके इमारतूं आहिनि उनजी ज़बून हाली ऐं उन्हनि जी अहिड़ी सूरत हाल छो आहे बदतर सूरत हाल छो आहे मुख़्तसिर हिसो हिकिड़ो फंक्शनल नज़र अचे थो बाक़ी इमारत जी जेका वधीक हिसो आहे उहो ज़बून हाली जो शिकार आहे ऐं मुख़्तसिर तादाद हिते मौजूदु सभु खां पहिरियों त डॉक्टर साहब सां ॻाल्हाईंदासीं त उहो इन हवाले सां छा था ॿुधाइनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं डॉक्टर साहब तव्हांजो नालो साईं डॉक्टर तुफ़ैल अहमद डॉक्टर तुफ़ैल अहमद साहब तव्हांजे हिन सेंटर ते केतिरी मुक़ररी आहे 15 माण्हू डॉक्टर्स केतिरा डॉक्टर मां ॿियो फीमेल डॉक्टर आहे उहो मतिलबु कि अल्टरनेट आहे उहो मतिलबु हिकु सेंटर जो हूंदा आहिनि हिकु ॿ उन ते हूंदा अल्टरनेट हलते अल्टरनेट मतिलबु यानी कि 2 सेंटर हिते वरी 2 ॿिया अहिड़े हिसाब सां अल्टरनेट उनखे चवंदा आहिनि अच्छा माना हिकिड़ी फीमेल डॉक्टर आहे हिकिड़ो तव्हां आहियो ऐं फीमेल डॉक्टर अल्टरनेट तौर ते कमु कंदी आहे जेकॾहिं ॿिए कंहिं सेंटर ते ज़रूरत आहे त ओॾे हली वेंदी बिना मतिलबु यानी कि 2 ॾींहं हिते 2 ॾींहं हिकु ॾींहुं अहिड़े हिसाब सां छा जो डॉक्टरनि जी शॉर्टेज आहे तव्हां शुक्र तव्हां मीडिया आहियो बींग ए डॉक्टर मां त तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो तव्हां इहो रिकॉर्ड कजो मुंहिंजी ॻाल्हि त कमीशन ऑफिसर वारनि खे तव्हां इहो चई सघूं था त ॾिसो डॉक्टर जी केॾी खोट आहे गवर्नमेंट डॉक्टर त मिसाल अपॉइंटमेंट तव्हां छो था कयो ऐं छा लाइ न आहे ठीकु आहे न मतिलबु जेका बि आहिनि हेल्थ जो मिनिस्टर या मिसाल तौर फेडरल जे हिसाब सां या सूबा जे हिसाब सां डॉक्टर जी तमामु घणी खोट आहे महिरबानी करे तव्हां मिसाल त कमीशन अचे थी पई 5-6 सालनि खां पोइ बि 100 डॉक्टर जीअं अपॉइंटमेंट जे लाइ तंहिंजे करे डॉक्टरनि जी खोट आहे त महिरबानी करे तव्हां मीडिया जे हिसाब सां मां उहो मैसेज करणु चाहियां थो महिरबानी इहो पैरामेडिक्स जो अमलो केतिरो आहे हिते पैरामेडिक्स जो 15 टो ॿुधायांव तव्हांखे हिन महिल घणा मौजूदु आहिनि हिन महिल 2-3 मौजूदु आहिनि ऐं कुझु निमाज़ ते विया आहिनि ऐं हिकु ॿ लीव ते विया आहिनि उन्हनि जो सडन डेथ थी वियो माइटनि जो तंहिंजे करे
हिकिड़ो हुनजो। भला हिते तव्हांजी इमारत जो वधीक हिसो जेको आहे उहो ज़बून नाली जो शिकार आहे, मुख़्तसिर हिकिड़ो ॿिए जेके बि कमरा आहिनि टे उहे फंक्शनल नज़र था अचनि, त छा ही सेंटर जी कॾहिं रिहेबिलिटेशन न थी आहे या हिन ते कंहिंजी नज़र न पई आहे या इन जी ज़रूरत न आहे? छा आहे जो मां हाणे अपॉइंटमेंट थियो आहे, तक़रीबन 10 डेज़ थिया आहिनि। वधीक तव्हां डिस्ट्रिक्ट ऑफिसर जेको हूंदो तव्हां उन सां वधीक कॉन्टेक्ट करे सघो था पिया, उन वधीक ख़बर हूंदो त छा आहे छा न आहे। छा जो मां पाण बेस आहियां जैकाबाद जो, पर मुंहिंजी ड्यूटी हिते ई आहे, हूंदी न, मां हिते जैकाबाद खां अची सघां थो, तव्हां वधीक हुन सां ॻाल्हाए। तव्हां जैकबाबाद जा आहियो, तव्हांजी ड्यूटी हिते आहे, ही बि जैकबाबाद ज़िले जो ई हिकिड़ो हिसो आहे। मां उतां चाहियां थो न, त ॻाल्हि मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो ई आहे, तव्हां डिस्ट्रिक्ट खां पुछा सघो था त हीअ छा आहे। छा न्यू अपॉइंटमेंट मूंखे एतिरो न आहे, त छा आहे तव्हां उन खां पुछा करे सघो था त मिसाल ते हॉस्पिटल में छो ईअं छाजे लाइ आहे। मुंहिंजे ख़्याल साल 1.5 साल थियो हूंदनि, आई डोंट नो, पर मे बी। तव्हां था चओ त हितां पैरामेडिक्स जो अमलो जेको आहे त अक्सर को नमाज़ ते वियो आहे, को ॿिए पासे वियो आहे। नमाज़ जे लाइ केतिरो पंधु परे वेंदा आहिनि? हिते मस्जिद कोन्हे? मस्जिद आहे पर पोइ विया आहिनि न मस्जिद। तव्हां हिते अकेला डॉक्टर आहियो जी हाँ, मां हिकिड़ो डॉक्टर पाण। केतिरी ओपीडी थींदी आहे डेली? डोली तक़रीबन 65-70 ताईं थी वेंदी आहे इंशाल्लाह। वधीक जेको हूंदो आहे बीइंग ए डॉक्टर, मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो, काउंसलिंग जेको आहे बेस्ट पावर आहे। छा अलहमदुलिल्लाह मां कॉलेज ऑफ फिजिशियन में मिसाल तौरु कयो आहे। ऐं ॿियो नंबर एथलीट में इहो बि आहे त स्पेशली मीडिया वारनि खे छा आहे जो त मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो पेशेंट हो पर्सनल, उहो अची करे मीडिया अची करे हुनजो ईअं अची करे फ़ोटू कढणु चयो आहे। मां पाण उनजे ड्यूटी ते बीठो हुयुसि, डॉक्टर हुयुसि बाक़ाइदा एमरजेंसी में। मां चयो आहे तोखे इहा इजाज़त न आहे, तूं महिरबानी करे पहिरों इजाज़त डॉक्टर खां। डॉक्टर हिकिड़ो मिसाल तौर ते डॉक्टर आहे हिकिड़ो पैगम्बरी पेशो आहे, ईअं बि हिकिड़ो पे न आहे, तव्हां उन खां इजाज़त वठे तव्हां मां ॾेखारणु आया फ़ोटो कढणु चाहियां थो या जेको पंहिंजी मीडिया जे हिसाब सां आहे, त कंहिं रोकियो न आहे। त इन जे हिसाब सां उहो निमाज़ ते विया आहिनि, कुझु अचनि था पिया। हिन महिल हिते हाणे घणा पैरामेडिक्स जा माण्हू मौजूदु आहिनि? हाणे आहिनि 5-6 ॼणा आहिनि। किथे आहिनि? हे बीठा आहिनि, हिकु ॿियनि फीमेल अंदरनि। नाज़रीन, तव्हां ॿुधो त डॉक्टर साहब जो चवणु आहे त पेशो डॉक्टरी पैगम्बरी पेशो आहे। पेशा समूरे जो समूरा इज़त जे लाइक़ु हूंदा आहिनि। माण्हुनि जा मफ़रूज़ा, माण्हुनि जूं ॻाल्हियूं, कहिड़ो पेशो पैगम्बरी आहे, कहिड़ो पेशो कंहिं ॿिए कंहिंसां लाॻापियल आहे, सभिनी पेशनि जे लाइ तमामु घणी इज़त। पर हीला हज़ार बहाना बेशुमार, माण्हू नमाज़ ते विया आहिनि, माण्हू मजबूरी में आहिनि, माण्हू फ़िलानी ड्यूटी ते विया आहिनि। हक़ीक़त अलाह ई ॼाणे थो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जैकबाबाद ज़िले सॼे जी सूरत हाल जेका सिहत खाते वारी आहे उहा एतिरी त पुअर कंडीशन आहे जो ख़ासि तौर ते जेको ॻोठाणे इलाइक़नि जा सिहत मर्कज़ आहिनि उन्हनि जी एतिरी ज़बून हाली ऐं एतिरी पुअर कंडीशन ॾिसी करे ॼणो त रहम जहिड़ी सूरत हाल नज़र थी अचे। तव्हां मीरपुर बुलडे जे जेको RH हुयो उन जी सूरत हाल ॾिठी, तव्हां THQ ठुल जी सूरत हाल ॾिठी, उते MS जी दवाऊं बि तव्हां ॾिठियूं ऐं हक़ीक़त बि तव्हां ॾिठी त 12 सालनि जो ॿारड़ो पर्ची क्लार्क अपॉइंट थियल आहे। इहे ख़बर न आहे त अलाए कहिड़े क़ानून तहत उनखे अपॉइंट कयो वियो आहे। ऐं हिक जी जाइ ते ॿियो माण्हू बीठो त मां फ़िलाणे जे एफ़ज़े में थो कमु कयां, ॿिए जी जाइ ते को टियों माण्हू बीठो त मां फ़िलाणे जे एफ़ज़े में थो कमु कयां। ख़बर न आहे त इहा खुली छूट कीअं थी ॾेई सघिजे। DHO साहिब जूं दावाऊं, मुख़्तलिफ़ इस्पतालनि जे इंचार्जनि जूं दावाऊं ऐं माण्हुनि खे मिलंदड़ सहूलियत जेका इलाज वारी सहूलियत आहे उनजी हक़ीक़त तव्हांजे अखियुनि जे अॻियूं आहे। ऐं ख़ासि तौर ते जेको ॻोठाणा इलाइक़ा आहिनि उते जेको मैटर्निटी वारी साइड आहे उहा ॾाढी इंतिहाई हिकिड़ी गणती जहिड़ी आहे, छो जो उहे लेडीज़ जॾहिं उन्हनि जी अहिड़ी सूरत हाल बणिजे थी त शहर ताईं पहुचंदे उन्हनि जी हालत ॾाढी ख़राबु थियो वञे ऐं उहे अलाह उन जी हयाती बचाए, पर अक्सर करे जेके मौत जी शरह आहे उनजो सबबु इहो बि बणिजे थो त ॻोठनि इलाइक़नि में जेके सिहत मर्कज़ आहिनि उहे न हुजण जे बराबरि आहिनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह।